डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। जिए सिंध, जिए सिंधी माण्हुनि जी ॿोली, जिए सिंध जी सकाफ़त, जिए सकाफ़त, अवाम दोस्त सकाफ़त। मां ही लफ़्ज़ मुंहिंजो जेको आहे सो ही नोट कजो, जिए सिंध जी अवाम दोस्त सकाफ़त। अॼु मां हिकु नई शइ तव्हां सां शेयर थो कयां त सकाफ़त अवाम दोस्त बि थींदी आहे ऐं अवाम दुश्मन बि सकाफ़त थींदी आहे। ऐं हीअ सकाफ़त जो जेको आहे पंहिंजो मौज़ू आहे, तमामु कल्चर जो तमामु वॾो मौज़ू आहे। इन ते पंहिंजो समाजी साइंस ऐं क़ौमुनि जी नफ़्सियात ॼाणींदड़ दोस्तनि ऐं सियासी माण्हुनि खे ख़ासि करे हिन कल्चर खे सकाफ़त खे सम्झणो पवंदो। तंहिंजे करे मां चवां थो त सकाफ़त अवाम दोस्त बि थींदी आहे ऐं सकाफ़त अवाम दुश्मन बि थींदी आहे। हाणे इहो तव्हां ते छॾियल आहे त अवां कहिड़ी सकाफ़त खे प्रोमोट था कयो, अवाम दोस्त सकाफ़त खे प्रोमोट था कयो या अवाम दुश्मन सकाफ़त खे प्रोमोट पिया कयो। हिन ते पाण ॻाल्हायूं था। अॼु ही जेको पुठियां अवां बैकग्राउंड ॾिसो पिया, ही सिंध यूनिवर्सिटीअ में अॼु हिन वक़्तु जेको मां ही वीडियो कयां पियो, हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटीअ जा शागिर्द कल्चर डे जी तयारियुनि जे सिलसिले में ऐं पंहिंजो अॼु यूनिवर्सिटियुनि में मुख़्तलिफ़ हुननि प्रोग्राम कया पिए ऐं पंहिंजो कल्चर डे मल्हाइण जे लाइ तयारी पई कई। 5 डिसंबर ते जेको आहे सो जेको डिसंबर जो पहिरियों आचर आहे, उन ते सॼी सिंध में बल्कि सॼी दुनिया में जेको आहे सो कल्चर डे मल्हायो वेंदो ऐं इहा सिंधी माण्हुनि जी क़ौमी ईद आहे। इन ते पाण पोइ ॻाल्हायूं था त उहो कल्चर डे कीअं मल्हाइणु खपे। इन ते बि पाण तफ़सील सां ॻाल्हाईंदासूं। हीअ जेको पुठियां अवां सॼो बैकग्राउंड ॾिसो था, जेकी नौजवान ॾिसो था, जेके अदड़ियूं अमड़ियूं सतड़ियूं शागिर्दियाणियूं शागिर्द सभु ॾिसो था, इन्हनि जेके उन्हनि खे अजरक कुलनि ते आहिनि, टोपियूं आहिनि, पटका आहिनि, इहो ठीकु आहे, इहो हिकिड़ो रंग आहे। पर यादि रखिजो त हीअ जेको एजुकेशन आहे इहो बि ख़ुदि कल्चर जो हिसो आहे। मतिलबु सुठी एजुकेशन पढ़णु, सुठी एजुकेशन में महारत हासिलु करणु ऐं एजुकेशन जो टेक्निकल पासो, जदीद क़िस्म जी टेक्नोलॉजी, इहो बि ख़ुदि जेको आहे सो कल्चर जो हिसो आहे। ऐं उनखां पोइ कल्चर मां जेका तव्हां सां ॻाल्हि कयां थो उहा इहा थो कयां त टोपी, अजरक या लिबास या राग या रंग या डांस या नचणु, इहो कुल सकाफ़त नाहे, इहो कुल कल्चर नाहे। इहो कल्चर जो हिकिड़ो पार्ट आहे जंहिं ते असां तमामु घणो मुसलसिल ज़ोर था ॾियूं। अजरक ते, टोपीअ ते, डांस ते, ॻाइण ते, रंग ते, इहो कल्चर जो हिकिड़ो नंढड़ो जुज़ आहे। कल्चर जा ॿिया तमामु वॾा घणा पासा आहिनि जिन ते पाण अॼु थोरो मुख़्तसरन ॻाल्हाईंदासीं। हीअ ॾाढी अहम ॻाल्हि आहे जेका असांखे सम्झणु खपे। कल्चर बुनियादी तौर क़ौमुनि जे गॾियल रवैयनि, गॾियल सोचुनि, गॾियल जज़्बात, गॾियल पंहिंजो खिल ख़ुशी ऐं गॾियल ग़म गुस्से जो नालो जेको आहे कल्चर आहे। कल्चर खे कीअं सुञाणबो आहे त ही कहिड़ी क़ौम जो कल्चर आहे। अजरक ऐं टोपी सां त ठीकु आहे, सुञाणबो आहे त ही आहे, पर उन जे ख़ुदि सोच जे अंदाज़ सां बि कल्चर खे सुञाणबो आहे त हिन क़िस्म जो ही सोच जो अंदाज़ आहे। तंहिंजे करे कल्चर तमामु वसी माना में, कल्चर तमामु जेको आहे सो वॾो, कल्चर जो इनकलाबनि में ऐं समाज जी तब्दीलीअ में कल्चर जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। मिसाल माओ ज़ेतुंग, चेयरमैन माओ ज़ेतुंग चीन जो जॾहिं इनकलाब आंदो त उनखां पोइ उनखे ज़रूरत महसूसु थी त ही असां वटि जेको कल्चर पियल आहे अफ़ीम जो, जेको माण्हुनि खे निंड करण जो, माण्हुनि खे कमु न करण जो जेको कल्चर पियल आहे, इहो अवाम दुश्मन कल्चर आहे। कीअं इन कल्चर खे तब्दील कयूं, हुन पोइ सकाफ़ती इनकलाब आंदो। हाणे यादि रखणु खपे त ॾिसो त सकाफ़ती इनकलाब जो जेको कंट्रीब्यूशन आहे क़ौमुनि जे तक़दीर जी तब्दील करण में, उहो केॾो अहम आहे। उन में हुन जेको सकाफ़ती इनकलाब आंदो उहो इहो आंदो त हुन पंहिंजे पार्टी ऐं अवाम खे इहो हुकुम कयो त हू स्टेशनुनि जी सफ़ाइयूं कनि, हू ॿाहिरि घिटियुनि जूं सफ़ाइयूं कनि, हू जेको आहे सो माण्हुनि जूं ख़िदमतूं कनि, हू जेको आहे सो माण्हुनि सां प्यार ऐं पाॿो सां मिलनि।
इवन माउज़ पाण जेको आहे सो ॿुहारी हथ में खणी मुख़्तलिफ़ स्टेशननि ते मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते पंहिंजो त उन इहो पे करणु चाहियो त जेको असांजे क़ौम जेको 100 सालनि खां वठी असां ते जेको पयल आहे त असीं आफ़ीमी क़ौम आहियूं उन आफ़ीमी क़ौम खे तब्दील करे हुन हिकिड़ी बहितर क़ौम में तब्दील करण जो जेको ॾांहुं हुयो जेको रस्तो हो उहो हुनजो सकाफ़ती इनक़लाब हो। राग रंग बि सकाफ़ती जो हिसो आहे। सुठो राग, सुठी म्यूज़िक, सुठी डांस, सुठो लिबास, इहो सभु आहे। पर बुनियादी तौर त उन्हनि जे माण्हुनि जो पंहिंजे धरती, पंहिंजे अवाम, पंहिंजे समाज ॾांहुं कहिड़ो रवैयो आहे, इहो कल्चर आहे। मिसाल, असांजे सिंधी माण्हुनि जी जॾहिं गॾियल सोच ठहंदी, जॾहिं ही 7 करोड़ माण्हू जॾहिं पंहिंजी सिंध धरतीअ जा वारस थी उथी बीहंदा ऐं पंहिंजे धरतीअ जी वारसी कंदा, उन्हनि में इहो जेको जज़्बो पैदा थींदो, इहो बुनियादी तौर इहो कल्चर आहे। पंहिंजे धरतीअ जे मालिकी करण जो जेको अहसासु पैदा थींदो, इहो बुनियादी तरह कल्चर आहे। लिखण पढ़ण जो ॾांहुं हुननि में वधीक पैदा थींदो, इहो बुनियादी तौर अवाम दोस्त कल्चर आहे। कॉम्पिटिशन जे इम्तिहाननि में ऐं दुनिया सां मुक़ाबले करण में ऐं पंहिंजे अदब, पंहिंजे लिखण, पंहिंजे ॻाल्हाइण जे ज़रिए माण्हुनि सां कचहरियूं करणु, इहो बुनियादी तरह जेको आहे सो कल्चर आहे। कल्चर पंहिंजो ही राग रंग सां गॾोगॾु ख़ुदि जेको आहे सो जेको अदब, जेको असांखे किताबनि मां अदब मिले थो, जेको असांखे शेरो शाइरी मां मिले थो, जेको असांखे पंहिंजो लाइब्रेरियुनि मां मिले थो, जेको असांखे जेतिरो बि जेको किताबनि मां जेको इल्मु मिले थो, उहो बि ख़ुदि हिकिड़ो कल्चर आहे। तंहिंजे करे कल्चर जो जेको मौज़ू आहे उहो तमामु घणो वसी आहे। इहो ई कल्चर आहे जेको समाज खे तब्दील करे सघे थो। हिकिड़े मुर्दा जागीरदारे अवाम दुश्मन समाज मां तब्दील करे हिकिड़ो नओं समाज अॾणु, जेको तरक़ी पसंदि समाज आहे, जेको रोशन ख़्याल समाज आहे, इन में इन कल्चर जो हिसो आहे। हाणे इहो असांखे कल्चर पैदा करणो पवंदो, डेवलप करणो पवंदो। इहो न त मिसाल मां अवाम दुश्मन कल्चर कहिड़ो थो चवां, मिसाल अॼु असां वटि, असांजे माण्हुनि वटि जेको आहे सो अक्सर करे वांदकाई तमामु घणी आहे। तव्हां हलो सॼे सुध में हलो, अक्सर माण्हू जेको आहे सो उहो होटलनि ते वेठा था कचहरियूं कनि ऐं उन्हनि खे कमु करणु, इहो बि हिकिड़ो ट्रेंड पइजी वियो आहे। मिसाल इन खां सवाइ ॿिया तमामु घणा जेके न सो ट्रेंड आहिनि। हरू भरू जेको आहे शो करणु, हरू भरू आकड़ करणु, हरू भरू कूड़ी गैरत, इहो बि हिकिड़ो कल्चर आहे। उन खां पोइ थोरे घणे ते विड़ी पवणु, थोरे घणे ते 5, 10, 12 माण्हू मारणु, इहो बि हिकिड़ो कल्चर आहे। पर इहो कहिड़ो कल्चर आहे? इहो अवाम दोस्त कल्चर नाहे, इहो अवाम दुश्मन कल्चर आहे। इहो अॻे पोइ सपोर्ट पियो करे जागीरदारी कल्चर खे। मसलन कंहिं दौर में रिछ बछ जे कुते खे बि जेको आहे कल्चर सम्झो, हा कल्चर हुयो, पर उहो अवाम दोस्त कल्चर न हुयो, उहो अवाम दुश्मन कल्चर हुयो। तंहिंजे करे असांखे इहा सुञाणप करणी पवंदी त अवाम दोस्त कल्चर कहिड़ो आहे ऐं अवाम दुश्मन कल्चर कहिड़ो आहे। असांखे अवाम दोस्त कल्चर खे सपोर्ट करणी पवंदी। उन अवाम दोस्त लाड़ा पैदा करणा पवंदा, अवाम दोस्त ख़्याल पैदा करणा पवंदा। असांखे चटाभेटी इम्तिहाननि में, चटाभेटी यूनिवर्सिटियुनि में, चटाभेटी मां मुराद आहे त ही फलाणो जेको दोस्त आहे मुंहिंजो, उन A क्लास खयो आहे, मां उन खां A1 क्लास खयां। इन जी चटाभेटीअ जो कल्चर पैदा करणो पवंदो। असांखे महिनत करण जो जेको आहे कल्चर, उहो पैदा करणो पवंदो। असांखे इहो कल्चर पैदा करणो पवंदो त असां पंहिंजी अंग्रेज़ी कीअं बहितर कयूं, छो त अंग्रेज़ी इंटरनेशनल ॿोली आहे। असां दुनिया जी जदीद टेक्नोलॉजी खे कीअं हासिलु कयूं, इन जो कल्चर असांखे पैदा करणो पवंदो। असांखे उहो कल्चर पैदा करणो पवंदो जेको दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां चटाभेटी करे ऐं उन्हनि जे असांखे सफ़रनि में बीहारे। असांखे उहो कल्चर पैदा करणो पवंदो। असांखे
इहो कल्चर पैदा करणो पवंदो त हीअ धरती उन जा वारस असीं सिंध जा 7 करोड़ आवाम आहियूं। चंद जागीरदार ऐं चंद पंहिंजो ख़ानदान हुन जा वारस न आहिनि, हिन जा तारीख़ी वारस असां आहियूं। असांखे इन जो कल्चर, इहो कल्चर पैदा करणो पवंदो। इन क़िस्म जो कल्चर जॾहिं सॼे सिंधी क़ौम में, जॾहिं 7 करोड़ माण्हुनि में गॾियल सोच इन क़िस्म जी पैदा थींदी त पोइ असां हिकु मुकमिल क़ौम थींदासूं। अञा असां मुकमिल क़ौम जे तरफ़ कोन विया आहियूं, अञा असां उन प्रोसेस में आहियूं। तंहिंजे करे इन प्रोसेस में जेको वञण जो आहे तरीक़ो, उहो त वाहिद तरीक़ो इल्मु आहे, उहो वाहिद तरीक़ो एजुकेशन आहे, उहो वाहिद तरीक़ो मीडिया आहे, उहो हीअ सोशल मीडिया आहे, उहो राब्तो आहे। उहो मतिलबु त असांखे इहा चूंड करणी पवंदी त असां पंहिंजे हिन वतन खे तरक़ी याफ़्ता वतन कीअं बणायूं, तरक़ीअ जा रस्ता जेको आहे सो कहिड़ा कढूं, या आया अॼु खां जेको आहे सो जेके 50, 100, 200, 500 साल अॻु में जेका ज़िंदगी गुज़ारी आया उहे ई रहूं, या पाण खे तब्दील कयूं। इहो तब्दीली वारो जेको चेंजिंग वारो कल्चर आहे उहो असांखे पैदा करणो पवंदो। त कहिड़ो रस्तो जेको आहे असांखे तब्दीलीअ जे तरफ़ वठी वेंदो, इहो असांखे कल्चर पैदा करणो पवंदो। असांखे पढ़ण जो कल्चर पैदा करणो पवंदो। असांखे किताबनि वठण जो कल्चर पैदा करणो पवंदो। असांखे किताबनि ख़रीद करणो ऐं किताब घर में रखण जो कल्चर पैदा करणो पवंदो। त इहे जेके कल्चर जा जेके पॉज़िटिव पासा आहिनि, जेके तरक़ी पसंदि पासा आहिनि, जेके उनखे माण्हूअ खे शऊरमंद बनाइनि था, असांखे उन क़िस्म जे पासनि ॾांहुं वञिणो पवंदो। सुठो राग, सुठी मौसीक़ी, सुठी डांस, सुठो लिबास बिल्कुलु कल्चर आहे, उहे वणंदड़ आहिनि। सुठो लिबास माण्हू खे वणे थो। असांखे इन क़िस्म जो बि कल्चर पैदा करणो पवंदो त साफ़ सुथिरो माण्हू कीअं रहे। असांखे इन क़िस्म जो कल्चर पैदा करणो पवंदो। सुठो कपिड़ो जेको आहे सो कीअं पाइजे। ज़रूरी न आहे त असां उहो जेको 50 साल अॻु में कपिड़ो पायूं पिया ऐं हाणे बि उहो असां साॻियो ई कपिड़ो पायूं, न। कल्चर में लिबास चेंज थींदा रहंदा आहिनि ऐं पंहिंजो कंहिं वक़्त में असां गोॾ पाईंदा हुआसीं, हींअर असां उहा गोॾ कोन था पायूं, हींअर सलवार कमीज़ आहे। थी सघे थो त हींअर असांजी अक्सरियत जेका आहे उहा पेंट शर्ट न वञे। तंहिंजे करे इहो न आहे त सलवार कमीज़ असांजी आहे हाणे बसि उन ते ई बीठा हुजूं, इहो ई असांजो कल्चर आहे। लिबास जो कल्चर इहो चेंज थींदो रहंदो आहे। तंहिंजे करे बुनियादी ॻाल्हि आहे रवियनि जी, बुनियादी ॻाल्हि आहे पंहिंजो सोच जी। त सोच असांजी उहा कहिड़े हंध ते बीठल आहे, उनखे चेंज करणो पवंदो। आख़िर में जेको आहे सो मां जेके आख़िरी लफ़्ज़ चवां थो त हीउ जेको तब्दीली, माना अॼु जेको जंहिं स्टेज ते बीठा आहियूं, सुभाणे इन स्टेज खां बहितर कीअं थियूं, इन क़िस्म जी जेका वाट वारो ॻोल्हण वारो जेको कल्चर आहे उहो असांखे वठिणो पवंदो। इन खां सवाइ असां दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि ऐं दुनिया जे तरक़ी याफ़्ता कल्चरनि में शामिलु नथा थी सघूं। रुगो इन में मुगत में इन ख़्याल में रुगो रहणो आहे त असां मोहन दड़े जे सकाफ़त जा वारस आहियूं, असां सिंधो नदीअ जा वारस आहियूं, असीं 5000 साल असां पुराणी क़ौम आहियूं। तंहिंजे करे हाणे असांखे कुझु बि न आहे करिणो। उहो उन वक़्त जी ॻाल्हि हुई। हिन वक़्त जी ॻाल्हि हीअ आहे, हीअ ॻाल्हि तस्लीम करणी पवंदी त दुनिया जूं तरक़ी याफ़्ता क़ौमूं असांखां तमामु घणो अॻिते आहिनि। 400 साल असांखां अॻिते आहिनि। उन्हनि अॻिते कीअं क़दम रखिया, उन्हनि जी वाट कहिड़ी हुई, असांखे उहे वाटूं ॻोल्हणियूं पवंदियूं। इहो ई असांजो कल्चर आहे। उमेदु आहे त मुंहिंजूं हीअ ॻाल्हियूं जेके आहिनि अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदियूं ऐं वधीक मां तव्हांजे रहनुमाई जो तलबगार रहंदुसि। ऐं ज़ाहिर आहे त मूंखां वधीक बहितर ॿिया सिंध में तमामु घणा माण्हू पिया आहिनि जेके कल्चर खे मुख़्तलिफ़ नमूने जी डेफिनेशन सां उन ते ॻाल्हाए सघनि था। ऐं कोशिशि कंदुसि त मां उन्हनि खां अञा वधीक रहनुमाई वठां। ऐं तव्हां जेकी दोस्त ॿुधो पिया ऐं पंहिंजे कमेंट्स में मुंहिंजी रहनुमाई कयो ऐं हिन वीडियो खे जेतिरो थी सघे उनखे शेयर कयो, लाइक कयो, ताकी हीउ जेको आवाज़ु आहे, जेको कल्चर जो आवाज़ु आहे, जेको हक़ीक़ी अवाम दोस्त कल्चर आहे, उनजो आवाज़ु आहे,
उहो माण्हुनि ताईं पहुचे। बहरहाल आख़िर में मां ही लफ़्ज़ चवंदुसि उन्हनि दोस्तनि खे त जेकी दोस्त हिन कल्चर डे जी मुखालफ़त कनि था उन्हनि खे थोरो सोचणु खपे त तहरुक समाज में तहरुक तमामु घणो ज़रूरी आहे। हिन कल्चर जे नाले में हिकिड़ो जेको तहरुक पैदा थो थिए, इन कल्चर जी मुखालफ़त तहरुक जी मुखालफ़त न करणु खपे। तहरुक पॉज़िटिव तहरुक जेको आहे जेको माण्हुनि खे गॾे थो, उहो अॻिते हली कंहिं न कंहिं तब्दीलीअ जो सबबु ज़रूरु बणिबो। महिरबानी दोस्तो, उमेदु आहे त मुंहिंजूं इहे ॻाल्हियूं तव्हांखे पसंदि ईंदियूं। सदाईं गॾु, जीए सिंध, जीए असांजो साथ।